सिंधवासियों भाइरो ऐं भेनरूं जीअं सिंधु देश जीअं साईं GM सैयद सिंध जी जेका ताज़ी सूरत हाल आहे सोशल मीडिया ते जेको ॾिसां पियो ऐं समूरी सिंध मां मुख़्तलिफ़ क़ौमी कारकुननि पारां बाशऊर सिंधियुनि पारां राब्तो करे जेको कुझु ॿुधायो पियो वञे त सिंध जी जेका सियासी मज़ाहिमत थिए पई सिंध जंहिं तरीक़े सां पंहिंजे बका जे लाइ ऐं दरियाह जी मालिकीअ जे लाइ ज़मीनुनि ते जेका फ़ौजी वालार आहे उन वालार जे ख़िलाफ़ सिंध जे मादनी वसीलनि ते क़ौमी दौलत ते जेको पंजाब पारां कब्ज़ो कयो वियो आहे उन जे ख़िलाफ़ ऐं बेठिकी कब्ज़ो जेको सिंध जे ख़िलाफ़ पंजाब जो आहे उन जे ख़िलाफ़ समूरी सिंध तारीख़ में पहिरियों भेरो ईअं थियो आहे त समूरी सिंध जा शहर समूरी सिंध जा ॻोठ कुंड कुड़छ में रोडनि ते निकिरी एहतजाज कनि पिया ऐं चवनि पिया त पंजाब तोसां जहिड़ो आहे यानी उहो सिंध जी मालिकी कनि पिया उन सियासी एहतजाज ते उन्हनि धरणनि मुज़ाहिरनि रैलियुनि जे ख़िलाफ़ रियासत बरबिरियत पई करे ऐं मलीर में जेके क़ौमी कारकुन ऐं वकील वेठा आम माण्हू बाशऊर वेठा उन्हनि खां वठी मोरे जी रिपोर्ट अचे पई ॿियनि जॻहियुनि ते पुलिस ऐं रियासती इदारा बरबिरियत पिया कनि गिरफ़्तारियूं तशदुद लाठी चार्ज हिननि मारामारी शुरू कई आहे ऐं हीअ सॼी जेका क़ौमी तहरीक आहे इन जे हिन जदोजहद खे रियासत सबोताज़ करणु पई चाहे मां खुलियल लफ़्ज़नि में चवां थो त ॿॿरलो धरणे में जेके वकील वेठा आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ जेकॾहिं हिन रियासती जबर खे तशदुद खे लागू कयो वियो वकीलनि खे ज़ोरियो थारण जी कोशिशि कई वई या वकीलनि खे गिरफ़्तार करण जी कोशिशि कई वई त पोइ समूरी सिंध खे मां चवां थो त सिंध जा नौजवान ऐं क़ौमी कारकुन जीअं सिंध मुतहदा महाज़ जे पॉलिसी ऐं उन हुकुम जो इंतज़ारु कनि को बि रोड जेको हिन महिल ताईं असां सिर्फ़ु रोड ते पंजाब जी जेका वेंदड़ ट्रैफ़िक आहे उनखे बीहारियो आहे कार्गो बीठी आहे ट्राला बीठा आहिनि कंहिं बि ट्राले जो हिकिड़ो टायर बि पंचर कोन थियो आहे सॼी सिंध ॾिसे पई दुनिया ॾिसे पई त न उन्हनि ड्राइवरनि खे कुझु चयो वियो आहे न उन्हनि जे सामान खे कुझु कयो वियो आहे न गाॾियुनि खे नुक़सानु पहुतो आहे छाकाणि त सिंध हिकिड़ी सियासी ऐं मैच्योर पुरअज़म सियासी जदोजहद पई करे असीं दुनिया खे पिया ॿुधायूं त बाबा सिंधी क़ौम हिन ग़ुलामी ऐं जबर खां बेज़ार आहे दरिया ते जेको धाड़ो तव्हां हयो आहे सिंधू दरिया खे तव्हां यरगमाल पिया कयो सिंध जे ज़मीनुनि ते लखे एकड़ ज़मीन सिंध जी उन ते हे फ़ौज अचे कब्ज़ो पई करे हे ग्रीन पाकिस्तान आहे हे जेको कॉर्पोरेट फार्मिंग आहे इन जे आड़ में तव्हां असांजे ज़मीनुनि ते कब्ज़ो पिया कयो DH जे शिकिल में तव्हां ज़मीनुनि ते कब्ज़ो पिया कयो गोरख हिल स्टेशन ते तव्हां वेठा आहियो फ़ौजी बंदूक खणी जीथरियूं खणी तव्हांजी मर्ज़ी आहे जिते तव्हां वेंदो ऐं उते तव्हांखे कुझु कोन चयो वेंदो तंहिंजे करे समूरी सिंध खे मां चवां थो त घरनि मां निकिरो फ़िलहाल हिन पुरअज़म सियासी अमल में शामिलु थियो वकीलनि जो तहफ़ुज़ कयो जस्मम जा क़ौमी कारकुन ॿॿरलो जेको धरणो आहे उन में मुआफ़िज़ वारो किरदारु अदा कनि जेके वकील दोस्त वेठा आहिनि जिते जिते बि वेठा आहिनि ऐं हीअ जेका लाठी चार्ज हीअ जेका बरबिरियत हे जेको तशदुद थिए पियो इन करे असां जीअं सिंध मुतहदा महाज़ पारां अञा उहो आख़िरी हुकुम जारी न कयो अथऊं छाकाणि त वकील दोस्त वेठा आहिनि उहे जदोजहद कनि पिया असां उन जदोजहद जो हिकिड़ी यानी सघ फ़राहम कंदे ॿ क़दम पोइते थी वेठा आहियूं धरणे में बि वेठा हुआसीं उते अदी आयशा वेठी आहे क़ौमी कारकुन असांजा वेठा आहिनि जिते किथे क़ौमी कारकुन वेठा आहिनि ऐं हिकिड़ी ॻाल्हि अॼु मां सिंध जे अॻियां इहा क्लियर थो कयां वकील दोस्त बि ॿुधनि ॾिसो हे मामिलो जेको तासुर थो ॾिनो वञे त बाबा वकील जदोजहद पिया कनि
वकील वेठा आहिनि रोडनि ते, धरणो लॻो पियो आहे। ॻाल्हि वकीलनि जी न आहे, छाकाणि त मुतालबो एजेंडा वकीलनि जी न आहे, एजेंडा सिंध जी आहे, सिंधी क़ौम जी एजेंडा आहे, सिंध जे बका जी एजेंडा आहे। इन करे हीअ जदोजहद क़ौमी जदोजहद आहे। इन जदोजहद खे हे न त शागिर्दनि जी जदोजहद आहे, न रुॻो वकीलनि जी जदोजहद आहे, न कंहिं परत जी जदोजहद आहे, हे पूरी सिंधी क़ौम जी जदोजहद आहे। उन जदोजहद में, उन क़ौमी जदोजहद में, तारीख़ी वेढ़ांद में अॼु सॼी सिंध जेका रोडनि ते बीठी आहे, असीं उन जा मुहाफ़िज़ ऐं मालिक आहियूं। हे सिंध जे बका जो मामिलो आहे। हे ग़ुलामी ऐं ज़िलत जे ओढ़ाह में असांखे उछलियो वियो आहे। वसीला हे पहिरियों भेरो तारीख़ में सिंधी क़ौम ॾिठो त लखनि जे तादाद में हे जेके टाला वञनि पिया, अरबे रुपयनि जी दौलत रोज़ानो जे बुनियाद ते तेल गैस असांजे पोर्ट खे इस्तेमालु कनि था, हे सॼी पैदावार कोयलो खणी था वञनि। हे त सिंधी माण्हुनि जूं अखियूं खुलियूं आहिनि। एॾो वॾो ज़ुल्म, यानी तव्हां हिकिड़ी क़ौम खे, सिंधी क़ौम खे उन जे मुआशी वसीलनि खां, पैदावारी दौलत खां, मादनी दौलत खां कटे सिंध खे बुख ऐं बदहालीअ में उछले, ओढ़ाह में उछले, ग़ुलामीअ जे ओढ़ाह में उछले तव्हां फुरलट पिया कयो। हाणे हीअ जेका जदोजहद आहे, मां इन ते वरी रिपीट थो कयां, हीअ क़ौमी जदोजहद आहे। ऐं मां तारीख़ी तौर ते तव्हांखे हिकिड़ो मिसाल थो ॾियां त सिंध जे अंदरि जॾहिं हुर मूवमेंट हली पई, ऐं हुर मूवमेंट चवणु इहा बि हिकिड़ी साज़िश हुई, छाकाणि त उहा जदोजहद सिंध जे आज़ादीअ जे लाइ जदोजहद हुई। वतन या कफ़न, आज़ादी या मौत, इहो हुन जदोजहद जो नारो हो। पोइ कर्नल फिलिप पंहिंजे डायरीअ में, किताब में लिखियो, आत्मकथा जॾहिं हुन पंहिंजी छपराई, उन में लिखियईं त असां सिंध जे इन क़ौमी जदोजहद खे, आज़ादीअ जे तहरीक खे महदूद करण जे लाइ, नंढिड़ो करण जे लाइ, नफ़्सियाती तौर ते हिकिड़े इलाइक़े जे हद ताईं महदूद रखण जे लाइ उनखे प्रोपेगेंडा कराई थी। इहा हुर तहरीक आहे, जॾहिं त उहा सिंध जी आज़ादी तहरीक हुई। इन करे हिन वक़्तु हे जेको चयो थो वञे अलाए वकीलनि जी तहरीक आहे, अलाए हुन कुंड में शागिर्द वेठा, न, हे क़ौमी तहरीक आहे। ऐं इन ॿनियुनि जे मामले ते समूरी सिंध खे ख़बर आहे त 2024 में 6 मार्च ते ग़ालिबन जीअं सिंध मुतहदा महाज पारां हैदराबाद में अॼु आशा सरगाणी अॻुवाणी में असां एहतजाज कयो हो। जॾहिं फ़ैसिलो पहिरियों आंदो वियो त फ़ौज जेका आहे सिंध जे ज़मीननि ते क़ाबिज़ थींदी, असां एहतजाज कयो हो। 6 मार्च 24 ते अॼु आशा गिरफ़्तार थी, क़ौमी कारकुन गिरफ़्तार थिया हुआ। हे यको उनजो तसलसल आहे। त इन करे मां समूरी सिंध खे चवां थो, असीं हिन महिल ताईं बि क़ौमी तहरीक हिन सॼे जेको रियासत जेको कुझु करे पई, उन में हे त असांजे हिकिड़ी चपटीअ जो जेको आहे सो इशारे जी देरि आहे। कराची खां वठी कमू शहीद ताईं समूरा रोड तव्हांखे नज़र ई न ईंदा। सिंध ॿरी वेंदी। यादि रखिजो, जेकॾहिं बदमाशी कई रियासती दहशतगर्दी तव्हां कई, वकीलनि खे जेकर उथारण जी कोशिशि कयव, तशदुद कयव, कारकुन गिरफ़्तार थिया, कारकुननि ते तव्हां लठबाज़ी कई, शेलिंग कंदो, त पोइ यादि रखो उन ॾींहुं असीं वकील दोस्तनि खे चवंदासीं त बाबा महिरबानी तव्हांखां जेको पुॻो तव्हां इहो कयो। हाणे रियासती दहशतगर्दी जेकॾहिं तव्हांखे जबरन इन सियासी अमल मां उथारे थी, त पोइ क़ौमी तहरीक ऐं क़ौमी कारकुननि खे मां चवां थो, हर रोड ते, हर शहर में इहा हिकिड़ी गाॾी जेका आहे पंजाब न वञे, जेका हिन महिल ते असीं रोकियो वेठा आहियूं। त बाबा दुनिया खे था असीं ॿुधायूं, सॼी क़ौम खे पैगाम था ॾियूं त सिंध जी हीअ जदोजहद, हीअ उहा फुरलट वारी तहरीक कान्हे का। अदा टालनि टकुनि था, को माण्हुनि जो को चई आने जो नुक़सानु कोन थियो आहे। कंहिं हिकिड़े ड्राइवर खे चमाट न लॻी आहे, छाकाणि त हे सियासी अमल आहे। इन सियासी अमल खे, सियासी जदोजहद खे जेकॾहिं रियासत तशदुद जे पासे वठी वई, जबर करणु शुरू कई, त पोइ यादि रखिजो लठ जो जवाबु लठ सां ॾींदासीं। हे का मुअल क़ौम न आहे सिंधी,
ही तारीख़ी असीं क़ौम आहियूं ऐं असां हिन जदोजहद खे क़ौमी जदोजहद सम्झूं था। हे आज़ादी जी जदोजहद आहे छाकाणि त एजेंडा आज़ादीअ जी आहे। मुआशी जबर जे ख़िलाफ़ जदोजहद क़ौमी तहरीक जी एजेंडा हूंदी आहे। सियासी जबर जे ख़िलाफ़ तहरीक क़ौमी तहरीक हूंदी आहे। बेठकी कब्ज़े जे ख़िलाफ़ तहरीक सियासी तहरीक हूंदी आहे, क़ौमी तहरीक हूंदी आहे। इन करे इन क़ौमी तहरीक जा मालिक ऐं वारिस क़ौमी तहरीक पाण आहे, क़ौमी क़यादत पाण आहे, क़ौमी कारकुन बाशऊर सिंधी कुंड कुड़समी जेके तव्हां आहियो, तव्हां इन जा मालिक आहियो। हारी पोरियत शागिर्द सभु इन में गॾु आहियूं। तंहिंजे करे मां रियासत खे चवां थो, हे बदमाशी बंदि कयो। मलीर में कारकुन ॿधा अथव, मोरे में तव्हां लठबाज़ी कई आहे, ॿियनि जॻहियुनि तां इतला अचनि पिया। ॿॿरलो खे घेरो पिया कयो। जेकॾहिं ॿॿरलो जो जेको सियासी प्रोग्राम, जेको रैली या जेको असांजो धरणो आहे, जेको सियासी अमल आहे, उन में जेकॾहिं तव्हां मुदाख़लत ऐं बदमाशी कई त पोइ यादि रखिजो, इहे वकील तव्हां गिरफ़्तार करे सघो था, हिन तहरीक खे गिरफ़्तार नथा करे सघो। हिन जदोजहद खे केरु बि गिरफ़्तार नथो करे सघे। इहो गिरफ़्तारियुनि जो, तशदुद जो, गोलियुनि जो, आंसू गैस जो, इन्हनि केसनि FIR जो को असरु कोन पवंदो। इन करे मां सिंध जी समूरी सिंधी क़ौम खे चवां थो, नौजवाननि खे चवां थो त बाबा असां अञा इंतज़ारु पिया कयूं, अञा वेट पिया कयूं त हे वकीलनि सां हथ चुरांद न कनि। जेकॾहिं कयूं त असीं हिन क़ौमी तहरीक जेका सिंध जी आहे, जस्मम इन समूरी सियासी अमल खे क़ौमी मज़ाहिमत जी अॻुवाणी कंदी। असीं हिन खे क़ौमी यानी सिंधी क़ौम जो तारीख़ जी हिकिड़ी अमानत आहे इहा जदोजहद। इन जदोजहद खे मंतकी अंजाम ते वठी वेंदासीं। तंहिंजे करे पहिरें असीं अञा मां ॾिसां पियो ऐं वकीलनि सां मां राब्तो करण जी कोशिशि कयां पियो। जेका क़यादत आहे आमिर वड़ाइच सां या असांजा ॿिया जेके दोस्त आहिनि, रहमान कोराई आहे, नूर तुंजो आहे, ॿिया जेके बि दोस्त आहिनि असांजा, उन्हनि सभिनी सां मां राब्तो कयां थो। जेकॾहिं उन्हनि जे ख़िलाफ़ रियासत जबुर कयो त पोइ असां वकीलनि खां बि मोकिलाईंदासीं। बाबा तव्हांजी महिरबानी, तव्हांखे या त गिरफ़्तार कयो अथनि या तव्हांखे वेहण नथा छॾीनि त पोइ हिननि क़ौमी कारकुननि खे, सिंध जे नौजवाननि खे चवां थो त जस्मम हिन सियासी अमल खे क़ौमी मज़ाहिमत में तब्दील कंदी। दरियाह वारे मामले खे असीं आज़ादीअ जे एजेंडा सां ॻंढे ऐं पोइ हिननि सॼे रोड ते कुझु न कंदासीं, पर सॼे रोड ते रुगो धुआ हूंदा ऐं पंजाब जी समूरी रसद, रेल ऐं ही रोड, इन तां केर बि न गुज़रंदो। ऐं रियासत जा मफ़ाद जेके सिंध में आहिनि, हे रुगो टेलनि जो मामिलो कोन्हे। पंजाबी फ़ौज जी जेका सीड़प आहे सिंध में, उहा बि न रहंदी। उहा बि असीं हिते रहण न चवंदासीं। ऐं ॿी ॻाल्हि त हे जेके दलाल भोतार आहिनि, पीपुल्स पार्टीअ जा भोतार, हे जेके MNA MPA, हे सम्झनि था त गद्दारी कंदा सिंध सां, वेसाघाती कंदा सिंध सां, पोइ रोडनि ते घुमंदा। का बि चुरपुर इन्हनि गद्दारनि जी रोडनि ऐं शहरनि में करणु न छॾींदासीं। रियासत जी का बि चुरपुर रोडनि ऐं रस्तनि ते करणु न छॾींदासीं। पंजाब ऐं रियासत जे समूरनि जेके मफ़ाद सिंध में आहिनि, उन्हनि समूरनि मफ़ादनि खे दूहीअ में तब्दील कबो। इन करे मां इंतज़ारु पियो कयां ऐं क़ौम खे चवां थो त बिल्कुलु क़ौमी तहरीक वेठी आहे, बेखौफ़ थी, पुरअज़म बेखौफ़ थी हिन जदोजहद जा असीं मालिक आहियूं। ऐं तव्हांखे मां चवां थो त बिना डप जे ईअं निकिरी अचो जीअं वतन जे वारस जे हैसियत में तारीख़ में असांजा हीरा निकिता आहिनि। अॼु राजा ॾाहिर तव्हांखे ॾिसंदो हूंदो, दुल्हा दरिया ख़ान तव्हांखे ॾिसंदो हूंदो, दोदो सूमरो तव्हांखे ॾिसंदो हूंदो, शहीद बशीर ख़ान तव्हांखे ॾिसंदो हूंदो, मुज़फ़र भुट्टो शहीद तव्हांखे ॾिसंदो हूंदो, सिराई कुर्बान खुआवड़, ज़ुल्फ़कार कोलाची, रूपलो चोलियाणी, अफ़ज़ल पंवर, हे समूरा शहीद अॼु तव्हांखे ॾिसंदा हूंदा। ऐं हिन सॼी जदोजहद खे असां उन तरफ़ वठी वेंदासीं जेको हिन जदोजहद ऐं क़ौमी ग़ुलामीअ ख़िलाफ़ जेको मंतकी जेको आज़ादीअ वारो रस्तो आहे, उॾे वठी वेंदासीं। पर मां रिपोर्ट वठां पियो, वकीलनि सां ॻाल्हायां थो ऐं रियासत जे हिन चुरपुर ते बि असांजी नज़र आहे। जेकॾहिं इहा चुरपुर हिननि ख़तमु न कई, गिरफ़्तार छोकिरा हिननि आज़ादु न कया क़ौमी कारकुन, ऐं हिननि सम्झो त लठियूं हणी ऐं हिन असांजी जदोजहद खे सबोताज कंदा, त पोइ यादि रखिजो
तव्हांजी हिकिड़ी लठ 10 लठियुनि जो जवाबु तव्हांखे मिलंदो। महिरबानी। जय सिंधु देश, जय साईं, जय मुस्लिम।